अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त संदसि ख़्याल में हमास गज़ा में दाइमी अमन लाइ तयारु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इसराइल खां मुतालबो कयो आहे त गज़ा ते बमबारी फौरी तौर रोकी वञे। संदसि चवणु आहे त इसराइल बमबारी रोके त जीअं यरग़मालिन जी महफ़ूज़ ऐं जल्द आज़ादी मुमकिन बणाई वञे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त संदसि ख़्याल में हमास गज़ा में दाइमी अमन लाइ तयारु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इसराइल खां मुतालबो कयो आहे त गज़ा ते बमबारी फौरी तौर रोकी वञे। अवां ॿुधायूं त सदर ट्रंप जो चवणु आहे त इसराइल बमबारी रोके त जीअं यरग़मालिन जी महफ़ूज़ ऐं जल्द आज़ादी मुमकिन बणाई वञे। हिकु भेरो ॿीहर अवां खे अपडेट कंदा हलूं इन अहम ख़बर जे हवाले सां त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त संदसि ख़्याल में हमास गज़ा में दाइमी अमन लाइ तयारु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इसराइल खां मुतालबो कयो आहे त गज़ा ते बमबारी फौरी तौर रोकी वञे। अवां खे ॿुधायूं पिया संदसि चवणु आहे त इसराइल बमबारी रोके त जीअं यरग़मालिन जी महफ़ूज़ ऐं जल्द आज़ादी मुमकिन बणाई वञे।